वेलकम बैक नाज़रीन। तव्हां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में चीनी कौंसुलेट ते हमले वारे केस में पाबंदी पियल तंज़ीम BLA जे 5 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत चीनी कौंसुलेट ते हमले वारे केस में पाबंदी पियल तंज़ीम जे BLA जे 5 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे, जॾहिं त जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ TV जो रिपोर्टर मेहताब शहर। जी मेहताब, आगाह कजो। जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाए हलो त पाबंदी BLA जे कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ॿुधणी दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार करे छॾियो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार चीनी काउंसिल ते हमले कंदड़ दहशतगर्दियुनि खे हथियार ऐं बारूदी मवाद मुहैया कंदा हुआ। ॿिनि जवाबदारनि जी जांच दौरान ॾोह जो एतिराफ़ कंदे चयो आहे। ऐं ॿिए केस में जेके रूपोश 15 जवाबदार आहिनि, हरीमा मरी ऐं अलीदाद बुलेदी बि शामिल आहिनि। संदसि गिरफ़्तारी लाइ इंटरपोल सां बि राब्ता करण जो फ़ैसिलो कयो आहे। जी ठीकु आहे मेहताब, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।